वेलकम मेगनासीन ब्रेकिंग न्यूज़ है शेयर कई पिया मोरो शहर में 3 ॾींहनि खां पुलिस राह नमूने गुम नौजवान जो लाश हथायो आहे। कमलेश कुमार जो गचीरो रोड तां गटर नाले मां लाश मिलियो। अफ़सोसनाक ख़बर आहे शेयर कई पिया मोरो शहर में 3 ॾींहनि खां पुलिस राह नमूने गुम थियल नौजवान जो लाश हथायो। कमलेश कुमार जो गचीरो रोड तां गटर नाले मां लाश मिलियो आहे। फौती नौजवान जस्कम अगवान जगदीश कुमार जो भाउ हो। पुलिस मूजिब पोस्टमार्टम बाद मामले जी असुल हकीकत सामू ईंदी। एक भेरो ॿीहर अवांखे आगाह कई पिया मोरो शहर में 3 ॾींहनि खां पुलिस राह नमूने गुम थियल नौजवान जो लाश हथायो आहे। कमलेश कुमार जो गचीरो रोड तां गटर नाले मां लाश मिलियो। तफ़सील मालूम कंदासीं। मोरे मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर अयाज़ सोलंकी असां सां लाइन ते मौजूद आहे। अयाज़, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, मोरो शहर के गचेरे रोड वट गटर के नाले में 3 ॾींहं अॻु गुम थियल नौजवान कमलेश कुमार जो लाश हथायो आहे। गटर नाले में लाश के ॾिसी उतां जे माण्हुनि अहिड़ो इतला मोरो पुलिस खे ॾिनो ऐं पुलिस इतला मिलण ते म्युनिसिपल अमले सां गॾिजी लाश नाले मां ॿाहिरि कढाइण जे लाइ पहुची वई। जंहिंखां पोइ लाश के ॿाहिरि कढण खां पोइ उनजी बिरादरी उते जॾहिं संदसि भाउ जिस्कम अगवान कामरेड जगदीश कुमार संदसि जी सुञाणप कई। जंहिंखां पोइ मज़कूरा शख्स जो लाश मोरो अस्पताल मुंतकिल कयो आहे, जिथे संदसि भाउ ॿुधायो आहे त असांजो भाउ गुज़िरियल 3 ॾींहनि खां गुम हो। मोबाइल नंबर पिणु बंदि हो ऐं जंहिंजो अॼु गचेरे रोड ते नाले मां लाश हथायो हुनजो वधीक चवण आहे त असांजी कंहिंसां का बि दुश्मनी कोन्हे। जॾहिं त मोरो अस्पताल में हुनजो पोस्टमार्टम जारी आहे। पोस्टमार्टम खां पोइ खबर पवंदी त मामले जी असुल हकीकत छा आहे। जॾहिं त पुलिस अहिड़ी इब्तदाई रिपोर्ट दाख़िल करे छॾी आहे। हुनजो चवण आहे त डॉक्टर जे रिपोर्ट खां पोइ वधीक हिन मामले मुतलिक़। ठीकु आहे, मेहरबानी अयाज़ तफ़सील खां आगाह करण जे लाइ।